अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ यूट्यूब चैनल। दोस्तों जो कि हिन वीडियो में आउं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त ईद उल फितर जे शानदार मौक़े ते हिकु सिंधी टेलीफिल्म अची रही आहे। उहा कहिड़ी फिल्म आहे ऐं उन फिल्म जो नालो छा आहे, उन फिल्म खे कहिड़े चैनल ते रिलीज़ कयो वेंदो, इहो आउं तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। पर दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो आहे पोती ऐं पग। हिन फिल्म खे ईद उल फितर जे पहिरें ॾींहुं 2 बजे रिलीज़ कयो वेंदो। हिन फिल्म जो डायरेक्टर आहे मुमताज़ कासकली ऐं ज़फ़र खोखर। हिन फिल्म में जेके अदाकार कमु करे रहिया आहिनि असद कुरैशी, सैयद निसार शाह, बिलावल खोखर, गुल मुनीर गुल, जावेद अबड़ो, ज़फ़र खोखर, मुमताज़ कासकली ऐं इन खां अलावा आसमा भुट्टो, राणी अब्बासी ऐं इन खां अलावा सिंध जा ॿिया काफ़ी एक्टर्स हिन फिल्म में कमु करे रहिया आहिनि। हिन फिल्म जो तमामु बहितरीनु जेको कैमरामैन आहे उहो आहे आरिफ अली चन्ना। हीअ फिल्म जेका रिलीज़ कई वेंदी KTN चैनल ते। दोस्तों तमामु बहितरीनु फिल्म आहे, तव्हां ॾिसंदव त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी।